अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे के बारे में नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तों हाणे अचण वारी किस्त में एक बेहतरीन एंट्री थियण वारी है। छा वाकई ईअं थी सके तो? बिल्कुल दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु ख़ास ख़बरूं तकरार ड्रामे के बारे में रिव्यू ऐं रिएक्शन ॾींदासीं। नवां अदाकार, पुराणा अदाकार ऐं तव्हांखे ज़ेर ज़िंदगी ऐं मुहबतनि जो माग के बारे में ॿुधाईंदासीं। तकरार ड्रामो 273 72 किस्त 74 ताईं ही कहानी ॿुधाईंदासीं तव्हांखे इन्हनि में छा थियण वारो आहे। उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। सिंधी ड्रामा दोस्तों सोप सीरियल जेका भी हली रहा आहिनि इन्हनि जी अॼु तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदासीं। दोस्तों पहिरियों ॿुधायूं तव्हांखे जेका हाणे किस्त अॼु राति अचण वारी आहे। इन में पहिरीं ॻाल्हि त शेर अली दोस्तों हाणे जेको आहे नवाब खान जे घर चोरी कंदो, ओॾे तयारी कंदो ऐं उहो इल्ज़ाम SHO खे ॿुधाए कंहिं ॿिए जे मथां हणाइण जी कोशिशि कंदो। लेकिन उनजी सोच इहा आहे त मां इहो कमु ईअं कंदुसि। ऐं मीर बि जेको आहे बख्शल खे वठी वेंदो नवाब खान जे ॻोठु, उते चोरी करण जी कोशिशि कंदो। चोरी न, नवाब खान खे मारण जी कोशिशि कंदो, घर में गिरण जी कोशिशि कंदो। ऐं दोस्तों नवाब खान पहिरियों प्लेनिंग ठाही वेठो आहे त हू को न को वारदात कराईंदो पंहिंजे ॻोठ में ऐं पोइ जेको आहे उहा वारदात कराए इन्हनि जे मथां आणंदो सिजावल खान जे मथां। ऐं सिजावल खान भी दोस्तों तयारु हूंदो, ॻोल्हींदो त वक़्त खे कंहिं न कंहिं तरीक़े से ज़ाहिर कयां कंहिं वक़्त त मिलियल आहे भाउ नवाब खान सां। लेकिन दोस्तों इते ये 3-4 ग्रुप गॾिजण वारा आहिनि, इन्हनि जो पाण में आमनो सामनो थींदो। लेकिन कंहिंखे का ख़बर न पवंदी त केरु कंहिंजे लाइ आयो, छो आयो, छाजे करे आयो। नवाब खान ख़ुदि परेशान थी वेंदो, हीउ मुंहिंजे ॻोठ में छा थी रहियो आहे। दोस्तों वीडियो पुॼाणी ते उदासी टीवी के सब्सक्राइब ज़रूर कंदा। ख़ुदा हाफ़िज़।